अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते आऊं आज मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में मांखे भलीकार कयां थो। सामीन सिंध तरक़ी पसंद पार्टी की मेज़बानी हेठ सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई। गुज़ारिश कंदम वतन दोस्त जमहूरी पार्टी के गुलशेर शर साहब के तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। सां साथियों जीअं पर मूंखां अॻ में ॻाल्हियूं त सभु थी वयूं, आख़िर में वरी तव्हां वारो ॾिनो आहे उन पार्टी खे जेका पोरियतन ऐं मज़दूरनि जी पार्टी आहे। बहितर त इहो त अॻ में असांखे वारो ॾियो आहे, पोइ ईअं आस्ते आस्ते लोअर मिडिल क्लास मथियों क्लास ऐं दानिश्वर सभु ॻाल्हाइणा। मां डॉक्टर साहिब जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि सां सौ सैकड़ो मुतफ़िक़ आहियां। भलीजीअ साहिब जेका ॻाल्हि कई आहे उहा बि ज़बरदस्त ॻाल्हि आहे। साईं मसूर शाह वारी ॻाल्हि बि ज़बरदस्त आहे। पर मां शुरूआत कंदुमि बरोई साहिब खां। बरो चओ न बरोई, हीअ सभु रांदि जेका आहे इहा ज़रदारी जी रांदि आहे, नवाज़ शरीफ़ जी रांदि आहे, मुल्क फज़लुर रहमान जी रांदि आहे, या हुनजे पोयों का ॿी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो त बैनुल अक़वामी एस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट हिन पाकिस्तान ठाहिण जा बि बानी उहे हुआ, हलाइण वारा बि उहे आहिनि। हीअ सभु गुॾा आहिनि, पुतली तमाशा थो हले पियो। इन्हनि सभिनी खे अॻिते पोइते फेराइनि था। जेसि ताईं असां डायरेक्ट उन्हनि सां न ॻाल्हाईंदासीं हू असांखे सम्झनि ई कुझु ई कोन था। जेकॾहिं हू असांखे कोई सम्झंदा त असां सां न ॻाल्हाइणा, असांखे बि जेको आहे उहो पंहिंजो हुन में शामिलु रखंदा। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां सां न ॻाल्हाइण जो वॾे खां वॾो सबबु जेको इहो आहे त असां सां गॾु असांजो अवाम न आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त पसंदी ॻाल्हि आहे त असां वटि भला घणियूं सीटूं आहिनि, असांजे कॾ केतिरा हारी आहिनि, असांजे कॾ केतिरा मज़दूर आहिनि, असां मज़दूरनि लाइ केतिरी जदोजहद कई आहे, असां हारनि लाइ केतिरी जदोजहद कई आहे। जेकॾहिं असां हुन लाइ जदोजहद कयूं आहे त अॼु उन्हनि सीटुनि ते इहो नवाज़ शरीफ़, इहो असांजो ज़रदारी नौज आहे, पर अयाज़ रज़ी पलीजो, डॉक्टर कादर मक्सी, जनाब बरोई साहब ऐं असांजूं ही अदबियूं जेको वेठियूं हुजनि हा, असांजी उन्हनि ताईं का पहुच आहे ई कोन। जेकॾहिं पहुच आहे त सत ई पहुच आहे, ॻाल्हियुनि ताईं पहुच आहे। उन्हनि जे जदोजहद में असां केतिरो शामिल आहियूं। दोस्तो, टाइम बि तमामु घणो मतिलबु मां वठणु नथो चाहियां पियो, पर मां चाहियां थो जीअं साईं मसूर शाह चयो त असांजा रिएक्टिव अलायंसिस था थियनि था, इशूज़ ते इतिहाद थियनि था। ॿाहिरियां टाउन में लखे माण्हू गॾु थिया, पोइ छा थियो? स्कीमूं ख़तमु थी वियूं। मां चवां थो त ॿाहिरियां टाउन 40,000 एकड़नि ते मुश्तमिल आहे न। हीअ तव्हांजे भर में 1,21,000 एकड़ फौजनि खे ॾिनी अथऊं, उन ते तव्हां चवनि था ॻाल्हायो पिया। 1,21,000 एकड़ ज़मीन फौजनि खे ॾिनी वई आहे ऐं उहा 1,21,000 एकड़नि में तव्हांजा जेके कुदरती वसीला आहिनि 150 किलोमीटर जेका हवाउनि ते बिजली पैदा थींदी आहे उहा एरिया हुन में शामिल आहे। असां हुनखे त ॻाल्हायूं कोन था। असां हिन इशू ते ॾिठो ई कोन्हे। जेका मुफ़्त में बिजली पैदा थींदी आहे 52% सॼे ॾींहं में जेका हवा हले थी पई उन में जेका बिजली पैदा थींदी आहे उन ते असांजो को इशू ते ज़िक्र ई कोन्हे। हीअ थर कोल अंदरि थर में जेको कोयलो निकितो आहे इन कोयले मां जेका बिजली पैदा थी थिए पई, इन सॼी बिजली चाइना विधाता ॾिनी आहे। इहा सॼी बिजली AC टू DC कन्वर्ट करे हिननि खे जेको चाइना सां वाइदो आहे, गुजरावाला ऐं लाहौर जे विच में 1000 एकड़नि ते इंडस्ट्रियल स्टेट जेका ठाहिणी आहे उते पहुचाइण लाइ हिननि AC DC सर्किट जेको आहे सो लाहौर ते पुॼायो आहे। उन ते तव्हां ॻाल्हायो कोन था पिया। हीअ जेके असांजा वसीला आहिनि सिंध जी वॾी बदकिस्मती आहे
जो सिंध के तराशदी ज़मीन आहे ऐं समुंड आहे। जॾहिं सिंध जे ज़मीन ते सभिनी जी अख आहे, सिंध जूं बैराजूं जॾहिं ठहियूं, सिंध में जॾहिं बैराजूं ठहियूं त सभ खां पहिरियों ज़मीन उते फ़ौजी जनरलनि खे ॾिनी वियूं या वॾनि ऑफिसरनि खे ॾिनी वियूं। ईअं ई हिते जेके मैदनी वसीला आहिनि उन ते सभिनी ते विधारनि जो कब्ज़ो आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हांखे त अचो सभु गॾिजूं ऐं उहो मथां खां हेठि ताईं अवामी सतह ताईं को मुस्तक़िल क़िस्म जो को इतिहाद ठहणु घुरिजे, जेको अवामी मसइलनि ते हुजे, जेको हक़ीक़तुनि ते मुश्तमिल हुजे। बाक़ी जेकॾहिं असां नारनि ते सियासत कईसीं, हिकु सीट या 2 सीट या 3 सीटूं अॻ में बि मिलियूं असांखे न, कहिड़ा असां पाणा मारियासीं 2-3 सीटुनि ते। MQM सां जेकॾहिं ॻाल्हि थी थिए पई त हुनजी जाग्राफिकल हैसियत आहे, हुन सां गॾु माण्हू आहिनि। 5 सीटूं ई भली अथनि, पर इन खां अॻ में हुननि खे 25 सीटूं हुयूं। असांखे घणी सीटूं हुयूं हुन वक़्तु, हाणे घणी सीटूं आहिनि, सुभाणे असांखे घणी सीटूं मिलंदियूं। इन ते अचो त सोचूं, संजीदगी सां सोचूं। असां पोरेटनि जी जमायत तव्हां सां हर मसइले ते, सिंध जे क़ौमी मसइले ते, इक़्तिसादी मसइले ते, समाजी मसइले ते तव्हां सां गॾु आहे। महिरबानी वधीक तव्हां सोचो, तव्हांजो कदम। वॾी महिरबानी साईं गुलशेर साहब। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।